अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ में भली का रहा हूं या इमरान शलकियारी। सबका पेरी नज़र विझंदासीं अॼु जी ख़ासि ख़बरुनि ते। ऑल पाकिस्तान वापारी एसोसिएशन पारां बिजली जे बिलनि में वाध ख़िलाफ़ सॼे मुल्क में शटर बंद हड़ताल कई पई वञे। पेशावर जूं मरकज़ी मार्केटूं बि अॼु एहतजाज तौरु बंदि रखियूं वयूं। विहाड़ी में वापारी बिरादरी जो हुकूमती पॉलिसी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। रहीम यार खान में भी कारोबारी सरगर्मियों बंद पियल आहिनि। ऑल पाकिस्तान वापारी एसोसिएशन जे सदर अजमल बलोच जो चवणु आहे त बिजली जे कमर्शियल बिलनि में सभ खां वधीक टैक्स लॻाया विया आहिनि। अवाम खे बिजली जे बिलनि लाइ केतिरो ऐं कीअं रिलीफ ॾिनो वञे। IMF निगरान हुकूमत खां तहरीरी प्लान तलब करे वरितो। निगरान वारे वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर IMF खे रिलीफ बाबति तजवीज़ पेश करे छॾी। IMF जो चवणु आहे त रिलीफ फराहम करण सां छा टैक्स में घटिताई अची सघे थी। डॉक्टर शमशाद अख्तर सेनेट जे क़ाइमु कयल कमेटी खे आगाही ॾींदे चयो त जेकॾहिं IMF जी शर्तनि जी भञकिड़ी कई वई त ॿाहिरिएं मुल्कनि मां इमदाद मिलणु मुमकिन नाहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो चवणु आहे त ईंदड़ कुझु ॾींहंनि में चूंड शेड्यूल जो ऐलान कयो वेंदो। ANP जे वफ़द चीफ इलेक्शन कमिश्नर खां मुतालबो कयो त आइन मूजिबि 90 ॾींहंनि अंदरि चूंडूं करायूं वञनि। इलेक्शन कमिशन खे तकबंदियुनि खां अॻु पार्टियुनि सां मुशावरत करणु घुर्जे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं ख़ासि ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो असांजो फेसबुक अकाउंट ऐं विज़िट कयो YouTube अकाउंट SS News HD Web TV।